सब मस्त आहे हाणे गदारनि में ॾिसो फैलायो आहे हिते ॿुधाए जेके हूंदा धाड़े नमूना जेके रहंदा हुआ पोइ करे हुन पोड़ी था करे हुन पोड़ी था करे हुन पोड़ी था विच त रहिजी वियो हो न उहो पखिड़िजी पोइ अॼु पोइ हणंदा दिन ने लेवा जे कोले मां वरे त हो के कोले पोइ मूंखे का मिल लेकर मूं मैं माण्हुनि खां वाकई इलाही वॾी वेसागात कयो हुयो हिते माण्हुनि को बारे में सिंधी माण्हू अॼु बि मां सम्झां थो त थी करे कोप में सॾड़ी थिए हिते माण्हू अॼु ॿार निकिरी बार करे करे थो माण्हू इतबार करे थो माण्हू जे एतबार खे खपायो वियो आहे तोड़ो वियो थोड़ा हिन का के साईं कंपनी दा बिल्कुल क्या कुछ धंधोड़ी माण्हुनि इमोशनल ब्लैकमेल के नौजवान नस्ल मारा है अब हदी बता नौजवान नस्ल ने मारा है ना सर शहजादा उनकी खबर ही कोने उन विजन जी उन्हें उन इमोशनल ब्लैकमेल करे पाण मजे सां बचा साईं वरी उन्हनि खे कुझु कोन थो थिए जेका अॻुवान अथव उन्हनि खे कुझु कोन थो थिए नौजवान जेका उहे खजनि पिया उन्हनि ज़ुल्म पियो ॿारनि जो फिकर है जेके आप मुझे ख्याल में आप जो इंग्लिश इडियम है ना डिफीट देम बट विन देम विन देम तव्हां जॾहिं पंहिंजनि खे सॼो ठाकुर पाईंदो न मिठी दी पंचायत जो हिसाब उन उहे जेके हिकिड़ा मुंहिंजे ख़्याल में रेज़िस आहिनि न सच्चाई जी ख़बर तव्हां उन्हनि खे मां खोट बिगड़ियल नौजवान जेके सम्झो था असांजी सोबत में अची राह रास्ते अची विया बाबा असांखे पंहिंजी जीरा था करो तव्हां टेबल ते विड़ी केस विड़ो खटो पाए तव्हां सम्झो था त तव्हां सां नाइंसाफ़ी बंदूक न खणो टेबल ते केस सलीम सां ॻाल्हायो सीएसएस कयो पीसीएस कयो ब्यूरोक्रेसी में अचो असांजी ज़रूरत ई आहे असां ये इदारा बात नहीं करो मुंहिंजो भाउ नंढो आहे जॾहिं मैट्रिक ॾिनई उहो अब्दुल कदीर इस्लाम आदम सिलेक्शन थी वियो हुनजी मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां लेफ्टिनेंट कर्नल कयां भई तव्हां वञो न इदारनि में जिते पॉलिसी ठहे थी तव्हां ब्यूरोक्रेसी में वञो सीएसएस ऑफिसर थियो जॾहिं डीसी बदीन हितां जो ग़रीब तबिके जो लोअर क्लास जो अची मथे पहुतो त अमीर ज़ादे खां ग़रीब ज़ादे हितां जे माण्हू जो वधीक सभिनी खां वॾो बुनियादी मसइलो इहो ई आहे सभिनी खां वॾो इशू इहो आहे त हिसाब ॻाल्हि आहे। उन्हनि खे जेका सम्झ में कोन थी पए करिणो छा आहे ॿुधो तव्हांजी सिंध रबल पाकिस्तान आहे 70% रेवेन्यू ॾिए थी रब माना पालींदड़ सिंध में को बि सीएसएस जो अहिड़ो इदारो न आहे सिंध जी एजुकेशन लाइ अहिड़ो को प्रोग्राम ई कोन्हे भलो कोन्हे जो अमीर ज़ादो को बि पढ़े थो चलो लाहौर वञे छो सीएसएस जी तयारी करणी आहे तो नहीं होते हिते त जेके ब्यूरोक्रेट वेठा आहिनि वॾा माण्हू वेठा आहिनि एजुकेशन जा मिनिस्टर वेठा आहिनि उहे कहिड़ी भड़वत वेठा कनि जो को अहिड़ो कमाल जो इदारो न ठाहे सघे न आहे इनफॉर्मल आहे कोसो कोन्हे तव्हांखे जेकर उन एतिरा त असांखे चुप कोन्हे मां अहिड़ी का बि लीगल ॻाल्हि न लिखी वीडियो कयां आउं हिकिड़ो इहो चवां थो त तुंहिंजी एतिरी इनकम आहे तुंहिंजी सिंधी जी तो अहिड़ा इदारा हुजनि न हर रीजन में थो हुजे घटि में घटि तालीम जी क्वालिटी उहा हुजे जो तुंहिंजा नौजवान सीएसएस कनि पीसीएस कनि कॉम्पीट कनि वञी कंहिं मुक़ाबले जे इम्तिहान में असांखे जेकॾहिं ॿार पुछे मोकिलियो आहे सीएसएस कराइणी आहे त असां सिंध में कोन था मेरे साहब सिंधा राजी का साहब मेरे पास एडमिशन मशीन बनता है उन मां निकता सी असां त चऊं इदारनि खे एक्टिव थियणु खपे असांजी तालीम जी क्वालिटी ऐं बहितर थियणु खपे चीटिंग मूंखे मां हिते कोचड़ी में मुंहिंजो प्रोग्राम हो लास्ट ईयर कोई सियारे जिनमें प्रोग्राम कोई तो कर दो तव्हां खां बिल्कुलु हा राति जो त प्रोग्राम तव्हां मरो उतां थी वरी वकीलनि जेको ज़बरदस्ती खणी कयोसीं मानी असांखे खणी नौजवान खे पढ़नि पिया की वकील वकालत पढ़नि उन्होंने ॿुधायो पंजाब जा कुझु दोस्त आहिनि हिसाब का छो जैसा ने उनका पूछो था छो ये गलत काम हमारे यहाँ नहीं होता पंजाब में माना चीचिंग आए थे तव्हां वटि थींदी आहे कंहिंजी न आहे चयो पर असांजो दादा जेको डोमिसाइल वारो हेॾो वॾो इशू हली हली अचानक ई ख़ामोश थी वियो इहो केॾो वॾो गाढ़ो आहे गांधी आहे उहे वरी हिते ठाराहियो हुयो गांधी आहे मुंहिंजो दोस्तनि में जेको मसइलो थियो संगार